सभिनी दोस्तनि खे सलाम कजे थो। अॼु असांजो हीउ जेको सेशन हो उहो गुज़िरियल हफ़्ते खां प्लान हुयो त असां मिडल ईस्ट ते हिकिड़ो स्पेसिफिक सेशन कंदासीं जंहिंमें यूएस ऐं सऊदी जो जेको न्यूक्लियर डील आहे, जेको डिफेंस पैक्ट आहे उन ते ॻाल्हाईंदासीं ऐं गज़ा जी जेका वार आहे उन जी अपडेटेड सिचुएशन ते ॻाल्हाईंदासीं। बट अनफॉर्चुनेटली कल्ह हिकिड़ो हादसो पेश आयो ऐं पाण सां गॾु हमेशह जीअं मंसूर कलवड़ मौजूदु आहे। मिडल ईस्ट जी सियासत जो माहिर आहे, मिडल ईस्ट जे मामलनि खे ॾाढो गहराई सां ॾिसंदो आहे। सो मंसूर, कल्ह वारो हादसो छा चवणु चाहींदो तव्हां? हाफ़िज़, कल्ह मूंखे त अॻ में का बि मालूमात कोन हुई। मां कंहिं कम सां ॿाहिरि निकितल हुउसि। सो तव्हां मूंखे जॾहिं डान जी ख़बर मोकिली त ईरानी सदर इब्राहिम रईसी ऐं हुन सां गॾु ईरानी फॉरेन मिनिस्टर हुसैन अमीर अब्दुल्लाहियान ऐं ईरानी सुप्रीम लीडर जो जेको तर्जुमान आहे ऐं हिकिड़ो पासदाराना इनकलाब जो कमांडर, हू विया पे अज़रबैजान विया हुआ। अॻ में त उते कंहिं डैम जो इफ़्तिताह हो, उहो अज़रबैजान जे सदर सां बि इब्राहिम रईसी मिलियो। उते फॉरेन मिनिस्टर बि मौजूदु हो, ईरानी सुप्रीम लीडर जो तर्जुमान बि मौजूदु हो। उन डैम जो उन्हनि इफ़्तिताह कयो ऐं पोइ हू वापसि आया पे तबरेज़ वारे पासे ॾांहुं। इहो ॿुधायो थो वञे त ओभर अज़रबैजान सूबो ईरान जे अंदरि, उते बि हुननि जो दौरो रखियो हो इब्राहिम रईसी साहिब। पोइ हू होॾां आया पे त 3 जहाज़ हुआ उन्हनि जे काफ़िले में। अचानक मौसम जी ख़राबी सबबु जेको पाण आख़िरी फोटू ॾिसूं था अज़रबैजान जे सदर सां गॾु इब्राहिम रईसी जो, उन वक़्तु पाण खे मौसम क्लाउडी यानी झुड़ वारी ऐं मींहं वारी बरसाति वारी ख़तरनाक मौसम ॾिसण में अचे पई। उन जे बावजूदि अलाए कहिड़नि सबबु जे हू उते तरसिया न आहिनि, उतां निकिता आहिनि ईरान वारे पासे ॾांहुं ऐं ईरान जे ओभर अज़रबैजान वारे पासे में हुननि जो जहाज़ उते क्रैश थी वियो आहे। तक़रीबन 24 कलाक हुननि जो जहाज़ लापता हो, जंहिंमें ख़ुदि ईरानी सदर बि हो, ईरानी फॉरेन मिनिस्टर बि हो ऐं ॿिया हुननि जा अहम जेके ईरानी अॻवान उहे बि हुन में हुआ। बाक़ी जेको प्रोटोकॉल हो उहे बि जहाज़ ॿुधायो पियो वियो त सेफ्टी सां यानी महफ़ूज़ रस्ते उहे हलिया विया ऐं उन्हनि वञी लैंड कयो। पोइ उन्हनि लैंड कयो अज़रबैजान में कयो या ईरान में अची हुन लैंड कयो, उन्हनि जी अञा ताईं का बि का ख़ातिरफ़ा जेका ख़बर हुजे, जेका चइजे त पाण ॿुधी आहे, अहिड़ो कुझु कोन्हे। सो इहो समूरो मामिलो आहे। उनमें इहो ईरानी सदर जो वाक़ियो थियो। दोस्तनि जो इहो ख़बरूं आहिनि त उनमें मूसाद इन्वॉल्व थी सघे थी, जेका इसराइली एजेंसी आहे, पर हिन वक़्तु ताईं का बि अहिड़ी ख़बर पकी ख़बर न आहे। न ई ईरानी जेको सुप्रीम लीडर आहे उन ई का अहिड़ी ॻाल्हि कई आहे, छाकाणि त उतां जूं इहा जेके इंटेलिजेंस एजेंसीज़ आहिनि या जेके ख़बर असां इदारा आहिनि या सुप्रीम लीडर ई उहा शइ कंफर्म करे सघे थो। सो अचानक उन्हनि जो जेको प्लेन क्रैश थियो 24 कलाकनि खां पोइ तमामु घणी उन्हनि खे ऑफर थी। मौसम जी ख़राबी सबबु हू रेस्क्यू न करे सघिया तकड़ में। थी सघे त शुरू में हू ज़ख़्मी हुजनि, पोइ हुननि जी डेथ थी वई आहे, छाकाणि त 24 कलाकनि जो जेको टाइम पीरियड आहे उहो थोरो वॾो आहे। पोइ राति देरि सां जेको रेस्क्यू थियो, सुबुह सां इहो मालूम थियो त ईरानी सदर ऐं हुन सां जेके गॾु साथी हुआ उहे मरी चुका आहिनि। सो इहे ख़बरूं पाण खे मिलियूं ऐं ॻाल्हि ॿोल एतिरी आहे। जी मंसूर, आऊं अल जज़ीरा ते हुउसि यको ॿुधमि पे त उते हिकिड़ो तेहरान यूनिवर्सिटी जो प्रोफेसर हो जेको ईरान जे मामलनि ते हुनजी गहरी नज़र हुई, जेके अंदरूनी मामला आहिनि, पॉलिटिकल मामला आहिनि उन्हनि ते। सो हुन इहो चयो त जेको रईसी हुयो उहो जेके ॿिया सदर आहिनि उन्हनि खां मुख़्तलिफ़ हो। ठीकु आहे। हुन चयो त ईरान खे तेहरान मां गवर्न कयो वेंदो आहे मुसलसिल, यानी जेके सदर हूंदा आहिनि उहो ऑफिस में हूंदा आहिनि, पर रईसी मुसलसिल दौरा कया, न सिर्फ़ बैरूनी दौरा कया पर अंदरूनी ईरान जा जेके मामला आहिनि उहे दौरा कया। सो तव्हांखे छा थो लॻे त माना अॼु हुनजे मौत खां पोइ यानी हुनजे वफ़ात खां पोइ जेको दुनिया पूरी जो जेको सोगवारी आहे या ईरान जी जेका सूरत हाल आहे, माना अॻे तीअं थींदो जो ईरान जा सदर ईंदा हलिया वेंदा, कंहिंखे ख़बर ई न पवंदी। सो रईसी एॾो वॾो रोल कीअं पंहिंजो पैदा कयो या पंहिंजो नालो एॾो वॾो कीअं पैदा कयो ख़ुदि ईरान जे अंदरि ऐं आलमी तौर ते? पाण मुसलसल हिन ते ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। मिडल ईस्ट जी जेका बि सिचुएशन आहे, ख़ासि तौर 7 अक्टूबर खां पोइ पाण लगातार 7-8 महीना हिननि ते हफ़्तेवार सेशन कंदा आया आहियूं, जंहिंखे पाण वीकली इंटरनेशनल जो नालो ॾींदा आहियूं। काफ़ी सारा मामला हूंदा आहिनि, पर उनमें ख़ासि हिन वक़्तु आलमी इशू आहिनि, हिकिड़ो यूक्रेन वार ऐं ॿियो गज़ा वार। उन्हनि ते पाण ॻाल्हाईंदा आया आहियूं ऐं उनमें ईरान जो जेको रोल हो ख़ासि तौर ते उन ते पाण मुसलसिल ॻाल्हाईंदा पिया आयासीं। इब्राहिम रईसी वारो जेको कल्ह वाक़ियो थियो, सचपच त आलमी अॻवाननि जो जेको रद्द अमल आयो या उन्हनि जेको ॾुख जो अफ़सोस जो इज़हार कयो, या जॾहिं अञा
इहो कंफर्म न थियो त इब्राहिम रईसी मरी चुको आहे। कतर, तुर्की, अफ्रीकी मुल्कनि तरफ़ां, अरब मुल्कनि तरफ़ां या यूरोपीय यूनियन तरफ़ां जेका ऑफर कई वई रेस्क्यू लाइ, मदद लाइ, उहा सचपच त छिरकाईंदड़ आहे। ऐं एतिरी उमेद ई कोन हुई त अमेरिकी ऐं यूरोपी पाबंदियुनि जो शिकार जेको मुल्क आहे ईरान, या ख़ुदि इब्राहिम रईसी ते अमेरिका तरफ़ां हिकिड़ियूं तमामु वॾियूं पाबंदियूं हुयूं त बाबा हीउ इंसानियत जो कातिल आहे ऐं ॿिया टिया मामला ऐं नंढनि ॿारनि खे फांसी वग़ैरह हिननि बहरहाल जेके बि उहे मग़रिब जा इल्ज़ाम आहिनि, उन्हनि जे बावजूदि इन तरह जी जेका हिमायत ऐं मदद जी जेका आफ़त थी उहा छिरकाईंदड़ हुई। ऐं डेथ खां पोइ चीन, रूस तरफ़ां बि अॼु जेको रूसी फॉरेन मिनिस्टर आहे सर्गेई लारोव, उन बि चयो त ईरान हिकिड़ो तमामु वॾो असांजो इतिहादी आहे ऐं इब्राहिम रईसी रूस ऐं ईरान जे विच में हिकिड़ी ब्रिज हुयो, यानी हिकिड़ी मज़बूत पुल हुयो जंहिंजे ज़रिए ई असांजा जेके डिप्लोमेट रिलेशन्स हुआ, सफ़ारती तालुकात हुआ, उहे तमामु हिकिड़ा मज़बूत हुआ। जंहिंजे अफ्रीका ताईं रूस अफ्रीका जे मुल्कनि में बि ईरान खे गॾु खणी हलियो पिए ऐं मिडल ईस्ट में अमरीकी असर खे घटाइण में बि तमामु रईसी साहब जो हिकिड़ो तमामु वॾो किरदारु हो। थींदो ईअं आहे, आयो आहे हमेशह खां, जो इन खां अॻु में हसन रूहानी हो, उहो बि मक़बूल तरीन सदर हो, पर जॾहिं खां इब्राहिम रईसी साहब आयो त उहो उतां जे सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई जो हिकु त तमामु वेझो साथी आहे, हुनजो राइट हैंड आहे, ऐं ॿियो त ईरान जे अंदरि हू चीफ जस्टिस बि रहियो आहे, काफ़ी मामलनि जो हू हेड रहियो आहे, काफ़ी सारनि इदारनि जो PhD होल्डर हो ऐं हुनखे ईरान जे अंदरि काफ़ी ॾाहो माण्हू सम्झो वेंदो हो। ऐं इन फ्यूचर इहो बि ॿुधायो पियो वियो त हू ईरानी सुप्रीम लीडर जो जानशीन हो, यानी नेक्स्ट सुप्रीम लीडर लाइ बि ही अहम माण्हू हो, जंहिंजे करे इहो हिकिड़ो तमामु वॾो नुक़सानु ईराननि लाइ थियो आहे, जो नए कंहिं सुप्रीम लीडर खे चूंडण में हुन लाइ मुश्किलात पैदा थी सघे थी, छाकाणि त कंहिं ॿिए माण्हू ते एतमाद करणु या सुप्रीम लीडर हू जहिड़े तहिड़े माण्हू खे ईअं नथा रखी सघनि। उन लाइ हिकिड़ी तमामु ॾिघी हिकिड़ी तयारी हूंदी आहे, हुनजे समूरे हिकिड़े कैरियर खे ॾिठो वेंदो आहे ऐं जेके हुन ज़िम्मेवारियूं निभायूं हूंदियूं आहिनि इन करे। बाक़ी हिकु त इब्राहिम रईसी जी इन करे बि अहमियत आहे जो जेका हुन स्पीच कई सेप्टेंबर में 2023 में अक़वाम मुतहिदा में फ़लस्तीन जे मामले या यूरोप में क़ुरान खे ॿ टे दफ़ा साड़ियो वियो, उन ते बि हुन हिकिड़ी स्पीच कई, हुन क़ुरान शरीफ़ हथनि में खयो ऐं अक़वाम मुतहिदा खां इहो पास करायो त बाबा केर बि कंहिं बि मज़हबी किताब जी तोड़ नथो करे सघे, पर बाइबल जी, गीता जी ऐं ॿिया जेतिरा बि मुक़दस किताब आहिनि जंहिं सां माण्हुनि जा अहसासात ऐं जज़्बा लाॻापियल आहिनि, सो इन क़िस्म जी तोड़ न थियणु घुरिजे जंहिं सां माण्हुनि जा जज़्बा आहिनि उहे मजबूत थियनि। सो ॿियो ही जेका कंटिन्यूअस वार हले पई मिडल ईस्ट में, उन में ईरान हिकिड़ो तमामु अहम रोल निभायो, ख़ासि तौर ते इब्राहिम रईसी, ऐं हू अहिड़े क़िस्म जो सदर कोन हो जेको सिर्फ़ु दफ़्तर में वेठो रहे ऐं उतां वेही आर्डर्स करे। हू मुसलसल कंहिं हिकिड़े जंगी कमांडर वांगुरु जीअं जनरल सुलेमानी हूंदो हो, हू सिर्फ़ु वेही आर्डर्स न कंदो हो, पर हू मोर्चनि ते वेंदो हो, बैटल फील्ड में पाण मौजूदु हूंदो हो, समूरनि मामलनि खे ॾिसंदो हो, लुकआउट कंदो हो, वॉच आउट कंदो उन्हनि समूरनि मामलनि खे। तीअं रईसी साहब बाक़ाइदगी सां हुन दौरा कया, हू शाम वियो, शाम में एॾा वॾा क्राइसिस हुआ, एॾो वॾो हिकिड़ो सियासी अदम इस्तेकाम हो, हुनखे सिक्योरिटी शाम वियो, हुन खां पोइ ताज़ो ई हू पाकिस्तान आयो हो, हितां जा जेके काफ़ी सारा मामला हुआ गैस पाइपलाइन जा ऐं ॿिया अनेक इशूज़ हुआ, ऐं जैशुल अदल यानी जेको बलोचनि जो मामलो आहे ॿिन्ही पासनि खां, हुन लाइ हू हिते आयो हो। सो उहे समूरा मामला आहिनि, इन जे करे रईसी साहब खे हिकिड़ी तमामु घणी ईरान जे अंदरि अहमियत हासिल हुई। ईअं थींदो आहे त के माण्हू एॾा एतमाद जोगा हूंदा आहिनि जंहिंजे वञण सां क़ौमुनि खे, मुल्कनि खे, रियासतुनि खे हिकिड़ो वॾो नुक़सानु रसंदो आहे। बाक़ी फर्द ईंदा वेंदा आहिनि, जुअल शोचिक चयो हो त क़ौमुनि जा लीडर जेके आहिनि उहे बेबका थींदा आहिनि, हिकिड़ा ईंदा आहिनि ॿिया थींदा आहिनि, पर जेको क़ौमुनि जो वजूद आहे उहो दाइमी थींदो आहे। सो रईसी साहब जे वञण सां यकीनन उन्हनि खे इंतज़ामी तौर फ़िलहाल नुक़सानु थियो आहे। जी ठीकु आहे, मंसूर जंहिं महिल पाण ॻाल्हायो पिए त तव्हां चयो त जेको फॉरेन मिनिस्टर आहे उन जो वञणु वधीक, यानी उन जो जेको रईसी जी बि इम्पोर्टेंस हुई, पर तव्हांजी नज़र में तव्हांखे लॻे पियो त फॉरेन मिनिस्टर ॾाढो अहम माण्हू, ईअं छो? हफ़ीज़, इहा बिल्कुलु अहम ॻाल्हि आहे, मूं तव्हांखे फ़ोन ते सवेर ई ॿुधायो त हुसैन अमीर अब्दुल्लाहियान हिकु त जॾहिं चीन जी मिलेशन सां
उन जी सालसी सां सऊदी ऐं ईरान जेका आहे हिक दफ़ो ॿीहर नॉर्मलाइज़ेशन थी, तालुकातनि जी बहाली थी, उन में त जवाज़ ज़रीफ़ साम्हूं हो। पर तव्हांजे ई लफ़्ज़नि में त हुसैन अमीर अब्दुल्लाहियान जो एक डोर या बिहाइंड द डोर उन जो पोयां ई पोयां उन जो हिकिड़ो तमामु वॾो किरदारु हो, जंहिंखे नज़र अंदाज़ नथो करे सघिजे। ऐं हू इब्राहिम रईसी जो ख़ासि माण्हू हो ऐं हू समूरनि मामलनि खे डिप्लोमेटिक जीअं हिकिड़ो वे थींदो आहे, उन अंदाज़ सां हू खणी पियो हलियो ऐं अरब मुल्कनि जे अंदरि हुन उनखे ईरान खे बाक़ाइदगी सां मंझायो। हिकिड़ी आइसोलेशन हुई ईरान जी गज़ा वार खां अॻु में। सो गज़ा वार जो ईरान इहो फ़ाइदो वरितो जो उनखे अरब मुल्कनि सां ॻंढे आयो ऐं जेके ईरान ऐं सऊदी जेका नॉर्मलाइज़ेशन थी हुई, अॻु में काफ़ी अरब मुल्कनि जा इहे ख़दशा हुआ, क़तर जा, मिस्र जा ऐं ॿियनि जा, त बाबा ईरान कंहिं ड्रामेबाज़ी तहत, कंहिं धोखे तहत सऊदी अरब सां नॉर्मलाइज़ेशन कई आहे। हक़ीक़त में ईरान जेको आहे उहो अरबनि लाइ हिकिड़ो वॾो ख़तरो आहे। अरब रिजीम्स जेके आहिनि हुते, बादशाहतूं जेके आहिनि, उन लाइ ईरान वॾो ख़तरो आहे। बहरहाल हुसैन अमीर अब्दुल्लाहियान डिप्लोमेटिक इहो जेको दौरा कंदो रहियो मुसलसल, ऐं गज़ा वार दौरान तक़रीबन 9 खां 10 भेरा हू लबनान वियो, हू कतर आयो, हू तुर्की वियो, हुन मिस्र जा दौरा कया, शाम वियो, हुन काफ़ी जेके दौरा कया अरब मुल्कनि जा गज़ा वार दौरान। त हुन ईरान जी जेका हिकु आइसोलेशन हुई, उनखे टोड़ण में हुसैन अमीर अब्दुल्लाहियान जो जेको किरदारु हो, उनखे साराहण खां सवाइ रही नथो सघिजे। गज़ा वार जे दौरान आलमी जेके बि आहिनि, उन ते हू हुन इहो मञरायो त जेके फ़लस्तीनी माण्हू आहिनि उहे मज़लूम आहिनि। जॾहिं काउंसलेट ते हमिलो थियो, तॾहिं उन्हनि समूरनि मामलनि खे हिकिड़े तर्जुमान जी हैसियत, यानी हिकिड़ो एग्ज़ीक्यूटिव हेड जी हैसियत में पाण चऊं त हुसैन अमीर अब्दुल्लाहियान हुनखे संभालींदो रहियो सभिनी मामलनि खे। वेंदे अक़वाम मुतहिदा ताईं हुन ॾेखारियो त बाबा असीं अरब मुल्कनि लाइ को बि थ्रेट न आहियूं, असीं दुनिया जे अमुन लाइ को बि ख़तरो न आहियूं। पर हिन मिडल ईस्ट जे अंदरि, हिन खिते जे अंदरि जेकॾहिं को बि मुल्क, का बि रियासत, जेकॾहिं को बि हिकिड़ो एक्टर थ्रेट आहे त उहो इसराइल आहे, जेको मज़लूम माण्हुनि लाइ हिकिड़ो वॾो थ्रेट आहे। सो हुसैन अमीर अब्दुल्लाहियान जी तमामु हिकिड़ी वॾी ख़ूबी हुई जो हिकु त हू थधे तरीक़े सां समूरनि मामलनि खे हलाईंदो रहियो, ऐं मां त ईअं चवंदुमि त डिप्लोमेटिक मामलनि में हू ईरान जो पैसेंजर हो। हू सभिनी मामलनि खे गॾु खणी हलियो ऐं अरब वर्ल्ड में हुन ईरान जी जेका आइसोलेशन हुई, जेको अरबनि खे हिकिड़ो ईरान मां तमामु वॾो थ्रेट हो, उनखे हुन टोड़े ॾेखारियो बाक़ाइदगी सां। ऐं एॾी वॾी आलमी पाबंदियुनि जे बावजूदु हू कतर में हमास जे लीडर सां जॾहिं अरब सरबराह मिलण खां लवाइनि, तॾहिं हू मिलंदो रहियो ऐं अमेरिका खे ऐं इसराइल खे हू मुसलसल लॻाम ॾींदो रहियो, उन्हनि खे सम्झाईंदो रहियो त बाबा जेकॾहिं तव्हां गज़ा ते हिन तरह जो ऑपरेशन कंदो त ही वार फ्रंट जेके आहिनि उहे खुली सघनि था, इन लाइ असीं तव्हांखे वार्न कंदा रहूं था। सो उन जे विच में जेको हमास ऐं इसराइल जे विच में जेका जंग हुई, या अमरीकी जेका इसराइल खे सपोर्ट हुई, उन में हुसैन अमीर अब्दुल्लाहियान हुननि जे विच में हिकिड़ी दीवार बणियो रहियो ऐं इसराइल खे हू मुसलसल रोकींदो रहियो। हू लबनान जो, शाम जो ऐं हिकिड़ा डिप्लोमेटिक दौरा करे अमरीका, यूरोप खे इहो ॾेखारींदो रहियो त बाबा जेके रेज़िस्टेंस फोर्सिस आहिनि उहे रेडी आहिनि, इन करे तव्हां थोरो साबित क़दमी सां ऐं थोरो सब्र सां कमु वठो, तहमुल खां कमु वठो। जेकॾहिं तव्हां धड़ाधड़ गज़ा ते अटैक कंदव, माण्हुनि खे क़तल करे छॾींदव, त रेज़िस्टेंस जेका आहे उहा चुप करे न वेहंदी। यानी हू इहो ॾेखारींदो रहियो, शो कंदो रहियो त एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस असांजी मुठी में आहे, असांजे चवण ते आहे। इन करे काफ़ी सारा जेके वार फ्रंट्स आहिनि उहे खुली सघनि था। सो इन में 8 महीननि जी जेका गज़ा वार आहे, उनजो काफ़ी हिकिड़ो रोल हूंदो, पर हिन में हुसैन अमीर अब्दुल्लाहियान जो हिकिड़ो तमामु वॾो रोल हो, जंहिं ईरान जी आइसोलेशन खे तोड़े मिडिल ईस्ट में त हुनखे हिकिड़ी ताक़तवर धुर क़बूल करायो, पर आलमी तौर बि, आलमी जेको मंज़रनामो आहे, उन में बि ईरान खे हिकिड़ी ताक़तवर हैसियत में अॻिते खणी आयो, ऐं इहो ई हुनजो हिकिड़ो तमामु वॾो रोल, जंहिंजे करे ईरान खे तमामु वॾो नुक़सानु थियो आहे। मंसूर, तव्हां ॿिन्ही अॻवाननि जी अहमियत ते ॻाल्हायो ऐं ज़रे घटि जेको जेरूसलम पोस्ट जूं जेके ख़बरूं ॿुधूं था त इसराइल में माना हिकिड़ो जशन वारो माहौल आहे, त रईसी ऐं फॉरेन मिनिस्टर ॿई एॾा अहम माण्हू ऐं हलिया विया। सो तव्हांखे छा थो लॻे जेको करंट सिचुएशन आहे मिडल ईस्ट में या गज़ा जी जंग आहे, उन ते हिननि ॿिन्ही जे अॻवाननि जे वञण जो केॾो इम्पैक्ट पवंदो? ऐं ॿी ॻाल्हि इहा त ईरान जो जेको रोल आहे, माना जेको कल्ह स्पेशली तव्हांखे नज़र आयो, अफ्रीका समूरो, चीन, रूस, हिंदुस्तान जे वज़ीर आज़म मोदी जा ट्वीट्स, यानी त उहो हिकिड़ो ऑल इम्पोर्टेंट कंट्री जेको रीजन वारो ईरान जो जेको किरदारु आहे, छा उन ते इम्पैक्ट कंदो इहो हादसो, या रईसी जो ऐं फॉरेन मिनिस्टर जो गॾिजे वञणु? तव्हांखे छा थो लॻे, ईरान थोरा घणो साइड लाइन न थी वेंदो लार्जर इमेज खां?
हाफ़िज़ जेतिरे क़दुरु इसराइल जी ॻाल्हि आहे, उते जशन मल्हाइण जी ॻाल्हि आहे, जॾहिं जनरल क़ासिम सुलेमानी क़त्लु थियो हो, त इसराइल में ईद मल्हाई वई हुई। ऐं इहो चयो वियो त इसराइल खे जेको हिकिड़ो तमामु वॾो ख़तरो हो, उहो माण्हू क़त्लु थी चुको आहे। ऐं तव्हांखे यादि हूंदो त उन वक़्तु डोनाल्ड ट्रम्प सदर हो ऐं हुन ट्विटर ते जंहिंखे हाणे एक्स चवंदा, उन ते हुन ट्वीट करे अमेरिका जो झंडो लहिरायो ऐं हुन चयो त असां दुनिया जे हिकिड़े वॾे खां वॾे दहशतगर्द खे क़त्लु कयो आहे। इसराइल में त बाक़ाइदा जीअं यौम किपुर हुन जो ईद जा ॾियारा हूंदा आहिनि, त उहे उन्हनि ईद मल्हाई हुई उते, त बाबा क़ासिम सुलेमानी क़त्लु थी चुको आहे। हाणे केरु बि अहिड़ो माण्हू न आहे जेको असांजे ख़िलाफ़ या असांजे ख़िलाफ़ का साज़िश करे सघे या का प्लानिंग करे सघे या सोचे सघे। पर 7 अक्टूबर हुन ख़्याल खे मारे छॾियो। त बाबा सुलेमानी हुजे या न हुजे, जेके क़ौमी सवाल आहिनि या जेका तव्हांजे ख़िलाफ़ इन खिते में नफ़रत आहे, तव्हांजे कब्ज़े, तव्हांजे तशदुद, तव्हांजी जारियत जे ख़िलाफ़ हुनखे ख़तमु नथो करे सघे। सो इहो समूरो मामिलो आहे ऐं 7 अक्टूबर हुनखे साबित करे ॾेखारियो त बाबा सुलेमानी जो हुअणु ज़रूरी कोन्हे, या शेख अहमद यासीन, जॉर्ज अब्बास, यासिर अरफ़ात जो हुअणु ज़रूरी कोन्हे। रेज़िस्टेंस जारी रहंदी जेसीं ताईं कब्ज़ा आहिनि, मज़लूम क़ौमुनि जे ख़िलाफ़ जेसीं ताईं तशदुद आहे, उन जे ख़िलाफ़ जेका मज़ाहिमत आहे, जेका मक़ामी नफ़रत आहे, उहा जारी सारी रहंदी। ख़ैर, इहो समूरा मामला थिया। हाणे जेको तव्हांजो अहम सुवाल आहे त छा एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस ते या ईरान जे रोल ते या जेका ग़ज़ा वार हले पई उन ते को असरु पवंदो इन्हनि जे एॾनि ॿिनि वॾनि माण्हुनि जे वञण सां? तो हफ़ीज़, कल्ह ई जीअं ईरानी सुप्रीम लीडर ॿुधायो त हू असांजा रिप्रेज़ेंटेटिव हुआ, यानी स्टेट जो हेड त रिप्रेज़ेंटेटिव त हुआ। त ईअं कोन्हे त को उन्हनि जे वञण सां समूरी स्टेट जेका आहे उहा डिस्ट्रॉय थी वञे, डैमेज थी वञे, उनजो जेको किरदारु आहे समूरो उहो रुकिजी वञे। फ़र्दनि जे वञण सां का बि शइ रुकजंदी न आहे। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं 2020 में जनरल क़ासिम सुलेमानी खे क़त्लु कयो वियो ऐं हुन सां गॾु हिज़्बुल शाबी जो अहम अॻवान बि गॾु हो, कमांडर। सो उन वक़्तु ईरानी सुप्रीम लीडर चयो त अॼु मुंहिंजी चेल्हि टुटी पई ऐं हुन चयो त अॼु मुंहिंजा जेके ख़्याल आहिनि उहे बि तमामु हिकिड़े गहरे सदमे में आहिनि। सो उन वक़्तु ईरानी सुप्रीम लीडर जो ईअं चवणु उन वक़्तु ईअं चई पिए सघियो पाण, या चई सघूं था त उन वक़्तु ई ईरान लाइ उहो तमामु हिकिड़ो ॾुखियो दौर हो, जॾहिं उन्हनि जो अहम हिकिड़ो मिलिट्री कमांडर, अहम ईरान जो जेको थंब आहे उहो ईअं क़त्लु कयो वियो। उन वक़्तु एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस बि ख़तरे में हुई ऐं ईअं पिए महसूसु थियो त एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस सरेंडर करे सघे थी, या हुन जा जेके अॻवान आहिनि उहे हाणे सर्वाइव न करे सघंदा। पर जुल्स फोचिक जे लफ़्ज़नि में त क़ौमुनि जा लीडर जेके आहिनि उहे बेबका थींदा आहिनि, हिकिड़ा ईंदा आहिनि, ॿिया वेंदा आहिनि, पर क़ौमुनि जो जेको वजूदु आहे उहो दाइमी थींदो आहे। तीअं ऐं जेके माण्हू आहिनि, जेका ईरानी सरकार आहे उन सर्वाइव कयो ऐं उहो मुसलसल हिन खिते में जनरल क़ासिम सुलेमानी खां पोइ हथां हुननि जो रोल वधियो आहे। हू जेके आइसोलेशन हुआ, उन्हनि जो आइसोलेशन टुटी आहे ऐं हू लातीनी अमेरिका ताईं, अफ्रीका ताईं ऐं मिडल ईस्ट त हुननि जो पंहिंजो रीजन आहे, उन में त हू पंहिंजा पेर फोड़े चुका आहिनि ऐं मंझराए चुका आहिनि ग़ज़ा वार खां पोइ। सो मूंखे करे त इब्राहिम रईसी जे वञण सां यकीनन जीअं मां ॿुधाए आयुसि त इहो नुक़सानु ज़रूरु हुननि खे थियो आहे त जेको नेक्स्ट सुप्रीम लीडर आहे उन जी चूंड में उन्हनि खे ॾुखियाई पेश ईंदी, या वक़्ती तौर ते केरु अहिड़ो ॿियो किरदारु निभाए सघंदो या न, पर यकीनी तौर ते जेका हुननि जी पॉलिसी हूंदी आहे रियासत जी, उहा ही सदर न त ॿियो सदर ज़रूरु निभाईंदो। पर मां जीअं अॻु में तव्हांखे ॿुधाया आयुसि त हुसैन अमीर अब्दुल्लाहियान जे वञण सां हिकिड़ो वॾो नुक़सानु थियो आहे। यानी एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस जो हिकिड़ो जेको तर्जुमान हो, जंहिंखे पाण सियासी तर्जुमान चऊं, सभु त मिलिट्री कमांडर आहिनि ऐं विढ़नि पिया बैटल फील्ड में, पर उन्हनि जो जेको सियासी तर्जुमान हो उन जे वञण सां रेज़िस्टेंस खे थोरो थको आलमी फ़ोरमनि ते नुक़सानु पहुची सघे थो, सियासी तौरु या सुफ़ारती तौरु। बाक़ी ग़ज़ा वार हले पई ऐं बैटल फील्ड में त हमास, हिज़्बुल्लाह ऐं जेके एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस जेके ग्रुप्स आहिनि उहे सगारा आहिनि, मज़बूत पोज़ीशन में आहिनि। बाक़ी इसराइली जशन सां त कुझु कोन थिए थो। काफ़ी सारा ईअं त जॉन एफ कैंडी जेको अमेरिकी सदर हो उहो वफ़ा करे वियो, हुनखे बि क़त्लु कयो वियो, हुनजे काफ़िले ते गोलियूं बरसायूं वयूं, पर हुन सां अमेरिका डैमेज कोन थियो, अमेरिका खे को वॾो नुक़सानु कोन पहुतो। या सोवियत यूनियन टुटी पई, ईअं कोन्हे त रूसी क़ौम ई मिटिजी वई, रूसी माण्हू ख़तमु थी विया, ईअं कोन्हे थींदो। बाक़ी वक़्ती तौर ते ज़रूरु हिकिड़ो नुक़सानु पहुतो आहे ईरान खे। उहो ईरानी माण्हू ॾिसजे त हुनखे कीअं सर्वाइव था कनि ऐं नेक्स्ट सदर या फॉरेन मिनिस्टर हू कहिड़ो रखनि था। बाक़ी मुंहिंजे ख़्याल में
त जनरल क़ासिम सुलेमानी खां कोई वॾो वाक़ियो कोन्हे जंहिं जे लाइ ईरान जी सुप्रीम लीडर को ईअं चयो हुजे त हिन हादसे मुंहिंजी चेल्हि टोड़े छॾी आहे। उहे लफ़्ज़ हुन सिर्फ़ु सुलेमानी लाइ ई चया हुआ, पर सुलेमानी खां पोइ हुननि ईरान खे पेरनि ते बीहारे ॾेखारियो ऐं हुनजी आइसोलेशन बि हुननि टोड़े ॾेखारी। जी ठीकु आहे मंसूर, आख़िरी सवाल इहो आहे त तव्हांखे छा थो लॻे हादसे जे पोयां किथे न किथे इसराइल जो हथ थी सघे थो? छाकाणि त सोशल मीडिया ते कुझु वीडियोज़ अचनि पिया त ड्रोन आयो, जहाज़ खे हिट कयो वग़ैरह वग़ैरह। सो इहो स्पेकुलेशन्स आहिनि या जेके थ्योरीज़ आहिनि, इहो केतिरियूं सचियूं थी सघनि थियूं? हाफ़िज़, इन में त का ॿी राय अनुसार माण्हू जोड़े तकड़ी त जोड़े नथी सघिजे, पर इसराइल ईअं कंदो रहियो आहे ऐं इसराइल करे सघे थो। इसराइल जी जेका एजेंसी आहे, खूनख्वार एजेंसी मूसाद, उन तारीख़ में एॾा वॾा भयानक कम करे ॾेखारिया आहिनि जंहिंजी माण्हुनि खे उमेद बि न हुई। यानी आउं तव्हांखे हिकिड़ो दिलचस्प वाक़ियो थो ॿुधायां। पॉपुलर फॉर द लिबरेशन ऑफ पैलेस्टाइन, कॉमरेड जॉर्ज अवाश जी तंज़ीम हुई, कम्युनिस्ट लीडर हो, उनजो हिकिड़ो क्लासमेट हो डॉक्टर वदी हदाद। हू बेरूत में पढ़ाए, मेडिकल यूनिवर्सिटी हुई, हुते क्लासमेट हुआ। बहरहाल 67 में हुननि हिकिड़ी तंज़ीम ठाही। पोइ हुनजो जेको मिलिट्री कमांडर हो उहो डॉक्टर वदी हदाद हो, उनखे रखियो वियो। जॉर्ज अवाश जो गहरो साथी हो, इतमाद जो माण्हू, ऐं यासिर अरफ़ात बि हुनखे तमामु घणो ईंदो इतमाद कंदो। पोइ जेके 69 70 वारे टाइम में हाईजेकिंग जा मामला थिया, तव्हांखे यकीनन यादि हूंदा। पाण मुसलसल ॾिसंदा आहियूं, जंहिंमें लैला ख़ालिद वारनि, हसान कनवानी, बसाम अबू शरीफ वारनि, कार्लोस वारनि ऐं हिननि हिकिड़ो वॾो रोल प्ले कयो। उन जे पुठियां उहो डॉक्टर वदी हदाद, उहो ईसाई हो, कम्युनिस्ट गोरीला अॻवान हो, उहो बगदाद में रहंदो। हाणे हुनखे इसराइल उन वक़्तु इहो वाइदो कयो पंहिंजे माण्हुनि सां त असीं उन माण्हू खे ज़रूरु ख़तमु कंदासीं जंहिं असांजे ख़िलाफ़ एॾियूं वॾियूं साज़िशूं कयूं आहिनि ऐं कमज़ोर ॾेखारियो आहे। यानी 70 जी वार खां पोइ इसराइली जहाज़नि जो हाईजेक थियणु, ऐं तव्हांखे यादि हूंदो त म्यूनिख में इसराइली हिकिड़ी टीम क़तल कई वई, इसराइली सफ़ारतकारनि खे बि क़तल कयो वियो, लंडन में, यूनान में इसराइली जेके अहम ऑफिशियल्स हुआ उन्हनि खे बि डॉक्टर वदी हदाद जेको मास्टर माइंड हो, उन माण्हू मोकिलिया ऐं उन्हनि खे उते तंग कंदा रहिया। इसराइली सफ़ारतकारनि खे ऑफिशियल्स खे उन्हनि गोलियूं लॻायूं ऐं इसराइली दबदबो उनखे तोड़े ॾेखारियो। सो हू जॾहिं बगदाद में रहंदो हो त इसराइल मूसा जा जासूस कंहिं न कंहिं रीति उनजे कमरे ताईं पहुता ऐं हू जेका पेस्ट इस्तेमालु कंदो हो, उहा का आम पेस्ट कोन हुई त हू किथां वियो ऐं दुकान तां ख़रीद करे आयो, छाकाणि त उहो आम माण्हू हो कोन डॉक्टर वदी हदाद। पोइ हुननि कंहिं बि रीति उनजी उहा पेस्ट ॾिठी त हू कहिड़ी पेस्ट इस्तेमालु करे वियो ऐं पोइ उनखे ओड़ी बाक़ाइदा पेस्ट इसराइली लेबॉरेटरी में तयारु थी, बिल्कुलु उन नमूने जी ऐं ओतिरे ई मिक़दार में जेतिरी हुनजे वॉशरूम में बाथरूम में पियल हुई। तॾहिं हुननि उहा पेस्ट ठाराए, उन में पॉइज़न विझी, स्लो पॉइज़न विझी ऐं उते रखी छॾियो। वॉशरूम में उहा उतां खणिजी वई ऐं जेका पॉइज़न वारी हुई उहा उते अस्पताल हुन में सॉरी वॉशरूम हुनजे में उहा रखी वई। पोइ जॾहिं 1 2 ॾींहं 3 ॾींहं गुज़रिया तॾहिं हुन महसूसु कयो, जॾहिं हुन पेस्ट इस्तेमालु कई त आहिस्ते आहिस्ते हू कमज़ोर थियणु लॻो ऐं एतिरे ताईं हुन जूं मुहारूं ख़तमु थी वयूं, हुनजा ॾंद किरी पिया ऐं हुनखे मुंहं जी कैंसर थी वई। ऐं पोइ यासिर अरफ़ात तमामु वॾियूं कोशिशूं वरितियूं ऐं हुनखे हुन फ्रांस ताईं पहुचायो, फ्रांसीसी हॉस्पिटल में। बहरहाल हू रड़ियूं कंदे ऐं चिचलाए, सो मूसाद इन क़िस्म जा कारनामा करे ॾेखारिया आहिनि। या यासिर अरफ़ात जो PLO जे अंदरि अहम साथी हो सलाह खलफ़, उनखे बि ट्यूनिस में ईअं मूसाद मारे छॾियो। ख़लील अल वज़ीर जंहिंजो अबू जिहाद लक़ब हो, अबू जिहाद जो बाबो, जिहाद जो अबू, जीअं सिंध में बशीर ख़ान खे इहो लक़ब आहे। सो उहो PLO जो अहम कमांडर हो, मिलिट्री कमांडर ख़लील अल वज़ीर अबू जिहाद, उनखे बि अहिड़े ई तरीक़े सां क़तल कयो वियो। ख़ुदि यासिर अरफ़ात खे रमल्ला में जॾहिं हू रहंदो हो, आख़िरी फ़साद हू नज़रबंद हो 2002 खां 4 ताईं, हुनखे बि ईअं ई ज़हर ॾेई क़तल कयो वियो। सो ईअं नथो चई सघिजे त हिन में को इसराइल रोल प्ले न कयो हूंदो। हू क़बूल न कंदा सीरिया में ईरानी काउंसलेट ते हमिलो थियो, सफ़ारतखाने ते हुननि क़बूल न कयो, पर ईरान हुनखे नॉमिनेट कयो। पर ही वरी हेड ऑफ स्टेट जो मामलो आहे। जीअं तव्हां ग्रुप में ॻाल्हि रखी त ईरान जेकॾहिं सिधो हिन जो इल्ज़ाम इसराइल ते ॾींदो त यकीनी तौर ते इहो मैसेज वेंदो समूरी दुनिया ॾांहुं या एक्सिस ऑफ रेजिस्टेंस ॾांहुं या अरब मुल्कनि ॾांहुं त बाबा ईरान पंहिंजे हेड ऑफ स्टेट खे बि सुठी सिक्योरिटी मुहैया नथो करे सघे ऐं वापसी में हुननि जा लाश ईरान पहुता। सो ईअं बि आहे। बाक़ी अज़रबाईजान में तव्हांखे मालूम आहे त वॾे पैमाने ते इसराइली मौजूदगी आहे। थी सघियो आहे त हुननि खे हुननि
जासूसी में रखियो आहे मुराद ऐं काफ़ी सारनि एजेंसी, छाकाणि त ईरानी सदर ते ऐं हुसैन अमीर अब्दुल्लाहियान ते उन्हनि जी तमामु वॾी कावड़ हुई। सो इहे अंदेश आहिनि त ईअं थी बि सघे थो, पर ही क़बूल कोन कंदा ईरान। ईरान क़बूल न कंदो फ़िलहाल, पर अॻिते हली जेकॾहिं सीक्रेट फाइल्स जेके हूंदियूं आहिनि मूसाद जूं, उहे लीक थियनि थियूं या ख़ुदि अॻिते हली को अरसो गुज़री पोइ जेकॾहिं मूसाद इन खे क़बूल करे थो त बाबा असां इहो कयो आहे, तॾहिं इहे मामला साम्हूं अची सघनि था। जी ठीक है मंसूर, थैंक यू सो मच तव्हां वक़्तु ॾिनो ऐं पाणी सेशन जेको आहे उहो रिकॉर्ड कयो। दोस्तो जेकॾहिं तव्हांखे ही ॻाल्हि ॿोल्हि पसंदि अचे या तव्हांखे लॻे त जेके ओके हिकिड़ो मिनट, थैंक यू मंसूर कलवट, तव्हां वक़्तु ॾिनो ऐं हिन अहम मौज़ू ते पंहिंजी जेका आहे उहो इनसाइट्स ॾिनियूं ऐं ॻाल्हि ॿोल्हि कई। दोस्तो उमेद कयूं था तव्हांखे हीउ सिलसिलो वणंदो हूंदो। पंहिंजे दोस्तनि ताईं इंडस डायलॉग खे पहुचायो, शेयर करियो ऐं सब्सक्राइब बि करियो, छाकाणि त तव्हांजी सपोर्ट सां ई असांजो सिलसिलो जेको आहे उहो अॻिते वधे थो। उमेद कयूं था सिलसिलो जेको आहे उहो मुस्तक़बिल में बि जारी रहंदो। थैंक यू सो मच अगेन। थैंक यू।